अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों कड़ा हाल वालन उम्मीद कयूं था बिल्कुल ठीक ठाक होंदो चाके चंगा भला होंदो। अवांजो पंहिंजो राजा रिज़वान जलबाणी अॼु असां वटि जोगी फ़क़ीर आयल आहे। वीचारा पूरे सिंध में सिंध जी वस्ती वाहण में घुमंदा फिरंदा रहनि था। सो अॼु असांजे उताक ते आया आहिनि। पोइ उन वाले सां मुंहिंजी दिलि चयो त अॼु जेको आहे न व्लॉग ठाहिजे ऐं साईं सां गुफ़्तगू कजे कचहरी कजे ऐं छो न मुरली जी धुन ते को सिंध जा जेके गीत बि ॿुधिजनि। सो कुझु सुवाल बि आहिनि मुंहिंजे ज़हन में उहे बि हिन फ़क़ीर खां पुछंदासीं। फ़क़ीर साईं मुंहिंजो नालो छा आहे? मेवो फ़क़ीर जोगी। पाण असुल किथां जा आहियो? उमरकोट जा। अच्छा उमरकोट जेको आहे सो रेगिस्तानी इलाइक़ो आहे, थर वारो इलाइक़ो आहे ऐं असुल माना शुरूआति तव्हांजी उतां ई थी आहे, तव्हांजी पैदाश उतां जा ई आहे उमरकोट जा। ऐं हाणे किथे रहो पिया भला? हाणे रहो पिया 22 चक 74 चक माना ही सांगड़ जो एरिया आहे। सांगड़ में फ़क़ीर रहे पियो। फ़क़ीर अवां मुरली बि वॼायो था, अवांजे हथ में आउं ॾिसां पियो। अवांखे घणो टाइम अरसो थियो आहे जेको ही मुरली वारो सिस्टम मतिलबु? सही बचपन खां। अच्छा अच्छा फ़क़ीर साईं अवां जो हिन फन में जेको आहे उस्ताद केरु आहे जंहिंखां अवां सिखिया वरिती बीन ही मुरली वॼाइण जी? उस्ताद साईं खमीसो जोगी। खमीसो जोगी उहो हाणे ज़िंदा आहे, जीअरो आहे या वफ़ात करे वियो आहे? अवां जी उमिरि जेका केतिरी हुई जंहिं उमिरि में अवां ही फन माना सिखण जी कोशिशि कई, सिखिया वरिती जॾहिं? सही 16 साल मतिलबु 15-16 साल। 15-16 साल खां। ऐं घणे अरसे में तव्हां ही माना फन सिखी वियो ही मुरली वॼाइण? 25 साल जा थिया फन सिखी। 25 सालनि में माना हिकिड़ो 16 तक़रीबन 8-9 साल अवांखे लॻी विया ही फन सिखंदे सिखंदे। अच्छा अच्छा सही आहे। इहो अॼुकल्ह त हींअर ॾिसूं पिया जेके खोड़ सारा जेके फ़क़ीर आहिनि मुरली नौजवान जेके आहिनि उन्हनि खां त ही फन वियो हलियो। पुराणा जेके आहिनि जोगी उहे ई ॿुधाइनि पिया। पढ़नि लिखनि पिया। माना तव्हां छा था चओ त जेके हींअर नौजवान अवांजी नस्ल अचे पई जोगी, छा उहे हिन फन खे जारी रखनि या पाण में तब्दीली आहिनि, इल्मु वारे पासे ॾे अचनि, नौकरियूं कारोबार कनि, छा चओ? नौकरियूं कारोबार करनि। माना हिन ज़िंदगी में को मज़ो कोन्हे को? चलो महिरबानी। इहे कुझु सुवाल हुया अवां खां पुछियासीं। ऐं अवां अॼु जेको न असांखे पंहिंजे हिन मुरली जे हिन में धुन में छा ॿुधाईंदो? कहिड़ो फ़नकार कहिड़ो गीत असांखे ॿुधाईंदो? आबदा परवीन जो कलाम कहिड़ो भला? भलो कलाम ॿुधाईंदो। अच्छा चलो ठीकु आहे, असां बि ॿुधूं था। जेके असांजा सामीन आहिनि, जेके ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहिनि उहे बि ॾिसनि ऐं ज़रूरु कमेंट कंदा असांखे इंशाअल्लाह।
साईं वाह पहिरें पवंदी साईं अल्लाह चवंदी साईं राति रही पो बंभोर में ज़बरदस्त ही अवां असांखे गीत ॿुधायो। अच्छा हिकु ॿियो वरी सवाल अवां खां पुछंदासीं त हीउ जेको फन आहे अवां जो पुराणे दौर में आगाटे दौर में असां ॾिसंदासीं त अव्हांखे मुंहिंजे ख़्याल में वॾो दाद मिलंदो हुयो, माण्हू सॾे अव्हांखे चवंदा यार असांखे मुरली ॿुधाए कलाम ॿुधाए। भला आगाटे ज़माने में ऐं हींअर वारे ज़माने में छा था सम्झो त हाणे बि उहा मोट मिले पई या उहो फ़र्क़ु अची वियो आहे? सही फ़र्क़ु वॾो अची वियो आहे। पुराणा जेके माण्हू हुया उहे सॾे बि मुरलियूं ॿुधंदा, अच्छा अच्छा हा राग ॿुधंदा, कचारियूं कंदा। ऐं हीउ दौरु आहे हाणे दौरनि मोबाइलनि जो दौरु आहे। हा बिल्कुलु इहा हा सही आहे। साईं हाणे बसि सॼो ॾींहुं मोबाइल ॾिसनि बसि। पर पोइ बि कुझु हूंदा जेके भई कुझु आहिनि साईं आहिनि। हा, हा, साईं। जेके हिन फन खे पसंदि करण वारा हूंदा या पुराणे टाइम जा जेके माना झूना मुड़ुस हूंदा। पुराणा माण्हू बिल्कुलु पसंदि कंदा। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त साईं अॼु जेको न दिलि ख़ुशि थी वई अव्हां सां कचारी करे। ऐं यकीनन हिकु ॿियो बि अव्हां खां गीत ॿुधंदासीं। हाणे असांखे कहिड़ो गीत कहिड़े फनकार जो ॿुधाईंदो? हाणे वरी साईं तव्हांखे उर्स जो कलाम। उर्स चांडे जो? हा उर्स चांडे। हा भला जलाल चांडे जो बि चई वेंदा आहियो? हा बिल्कुलु। जलाल चांडे जो भला असांखे जे ॿुधायो, छो जो जलाल जा घणा परिस्तार आहिनि, कहिड़ो? इंशाअल्लाह। चलो ठीकु आहे हाणे साईं जलाल चांडे गड्ढे नी नातो नभाइण। हा ज़बरदस्त ठीकु आहे दोस्तो अचो त हीअ हाणे वरी वाह ज़बरदस्त मेवा फ़कीर तमामु घणी अॼु दिलि ख़ुशि थी वई अवां जेको आहे सो मुरली जी धुन ते जलाल चांडे जो बि गीत असांखे ॿुधायो। यकीनन पंहिंजा व्यूअर जेके बि आहिनि ॾिसंदा ख़ुशि थी वेंदा इंशाल्लाह कमेंट कंदा। अच्छा हाणे आख़िर में यकीनन तव्हां सां गुफ़्तगू थी आख़िर में अवां पैगाम कहिड़ो ॾींदो जेके असांखे ॾिसनि पिया दोस्त उन्हनि जे लाइ छा चवंदो? पैगाम इहो ई आहे जो ग़रीबनि जी मदद कयो, ग़रीबनि जो हल कयो ऐं ग़रीबनि खां सुठो माना रहो जेके ग़रीबनि जी दुआ वठो। जी हा मतिलबु पैगाम इहो आहे त जेके लाचार मिसकीन ग़रीब आहिनि उहे ज़िंदगी गुज़ारनि पिया उन्हनि जी मदद कयो। ऐं हक़ीक़त अफ़ज़ल ऐं इबादत इहा बि आहे त इंसान ज़ात जे कमु अचणु कंहिंजी दिलि न आज़ारिजे। सो तमामु महिरबानी। जी हा दोस्तो बिल्कुलु बिल्कुलु साईं अल्लाह पाक राज़ी आहे। अच्छा दोस्तो हीअ हुयो असांजो मेवो फ़कीर जोगी साहिबु जंहिंसां मुख़्तसर कचारी बि थी ऐं अव्हांखे मुरली जी धुन ते गीत बि ॿुधायासीं। इंशाअल्लाह ज़िंदगी चाहियो वरी कंहिं नए ब्लॉग सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे राजा रिज़वान खे इजाज़त ॾींदा इंशाअल्लाह कंहिं नए ब्लॉग सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।